फ़हमीदा रियाज़ में भली कार नाज़रीन कुछ कहाणियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके रोज़मर्रा जी ख़बरुनि में दॿिजी वेंदियूं आहिनि या पस मंज़र में हली वेंदियूं आहिनि। अहिड़ियूं ई कहाणियूं असां तव्हांखे ॿुधाईंदासीं जंहिंमें जदोजहद जुस्तजू ऐं क़ुर्बानी जूं कहाणियूं हूंदियूं। अॼु असांजी महिमान शख़्सियत काज़ी आसिफ़ आहे, जेकी सहाफ़ी बि आहे ऐं जेको लेखक बि आहे। अगरि ॻाल्हि कयूं त कुझु वक़्तु थोरो ई कुझु ॾींहं पहिरीं जेको आहे हुननि हिकिड़ो किताबु मुरतब कयो आहे जेको पाकिस्तान जी आज़ादी खां 10 साल अॻु जी जेकी आहे उहा कहाणी ॿुधाए थो। ऐं इहो उन दौर में जेको आहे सिंध में जेकी आहे सियासी ऐं इंतिज़ामी सूरत हाल कीअं ई ऐं कहिड़ी तरह सां उहो कमु करे रहिया हुआ, अंग्रेज़ सरकार जेकी आहे उन वक़्तु उन्हनि जो किरदारु छा हो, त हिन सॼी कहाणी जेकी आहे उहा असीं काज़ी साहब खां उन दौर जे हवाले सां मालूमात वठंदासीं ऐं ॿुधंदासीं त 1938 खां वठी 48 जो जेको दौर हो उहो कीअं रहियो ऐं उन में छा छा थियो। अचो त काज़ी साहब खां ॻाल्हि ॿोल कयूं था इन हवाले सां। सभ खां पहिरीं काज़ी साहब तव्हांजो तमामु शुक्रिया, तव्हां असांखे टाइम ॾिनो। अच्छा काज़ी साहब इहो ॿुधाइजो त जेको सिंध बिफोर 10 years पाकिस्तान जेको तव्हां लिखी आहे इन खे कंपाइल करण जो कीअं ख़्यालु आयो तव्हांखे? मां सहाफ़ी ज़रूरु आहियां पर पोइ कॾहिं कॾहिं रिसर्च ते दिलि तमामु घणी चवंदी आहे। मां अक्सर सिंध आर्काइव्स वेंदो रहंदो आहियां या ॿियनि जॻहियुनि ते जिते आम सहाफ़ी जी दिलचस्पी जो मयार घटि हूंदो आहे, पर उते मूंखे हिकिड़ो पेपर मिलियो जेको 38 जे हवाले सां हुओ। ऐं उन में जॾहिं मूं ॾिठो त मूंखे सम्झो त सिंधी में चइजे त मूंखे ख़ासि ठीकु ठाक क़िस्म जो दुधाड़े छॾियो न जीअं उन हिकिड़े मां उन पढ़ण खां पोइ मूं सोचियो त बाक़ी किथे आहिनि। पोइ मूं उन्हनि खे सर्च करणु शुरू कयो, ॻोल्हणु शुरू कयो। पोइ इंडियन ऑफिस लाइब्रेरी लंदन में जेको आहे सो आहे उते जेको आहे सो ई मैटर पियो। ॿियो इंडिया में हो, इंडिया में असां वञी नथा सघूं। ब्रिटिश में कुझु दोस्त हुया, उन्हनि खे मूं चयो त यार ही क़िस्म जूं शयूं जेके आहिनि मूंखे तव्हां कढी ॾियो। पोइ उहो जेको आहे सो मूं हिन खे कंपाइलेशन खे जो जेको कमु आहे मूंखे एटलीस्ट 15 साल लॻा आहिनि ऐं इहो सॼो सारो कमु कयो। अच्छा काज़ी साहब अगरि असां ॻाल्हि कयूं त 1937 खां वठी जेको 1947 वारो ॾहाको आहे, ख़ासि करे नंढे खंड जी ॻाल्हि कयूं त सिंध जी तारीख़ में इहो मोड़ छो सम्झो वञे थो, अहम मोड़ छो थो सम्झो वञे? इन जे करे त हज़ारनि सालनि जी तारीख़ में पहिरियों दफ़ो पार्लियामेंट ठही आहे सिंध में। इन खां अॻु में असांखे मोहनजो दड़ो में जेके शरजान मार्शल जो किताबु आहे उन में मिले थो त हिते उते जेका आहे असेंबली हुई उन्हनि जी, जिते वेही उहे गॾियल फ़ैसिला कंदा हुआ ऐं ॿियूं शयूं थींदियूं हुयूं। आफ्टर दैट काफ़ी अरसे खां पोइ मुसलसल जेको आहे सो हाणे 37 में अचे असेंबली जेका असां वटि ठही ऐं इहो पहिरियों बुनियादु हुयो साइंटिफिक बुनियाद जे हवाले सां, डेमोक्रेटिक वैल्यूज़ जे हवाले सां। पोइ इहा जॾहिं असेंबली ठही आहे ऐं पोइ उन जेके डेसिशन्स कया आहिनि ऐं उन्हनि डिसीशन जो जेको असरु आहे न रुॻो सिंध ते पियो आहे पर पूरे पाकिस्तान ऐं हिन पूरे रीजन ते उनजो असरु पियो आहे। ऐं उते उन वक़्तु जेके बि चूंडिजी आया हुआ तमामु वॾियूं शख़्सियतूं, उहे भले हिंदू हुजनि या मुस्लमान हुजनि, क्रिश्चन हुजनि या पारसी हुजनि, उहे तमामु वॾा माण्हू हुआ ऐं हुननि जेके बुनियाद रखिया सिंध जे पार्लियामेंट जा उहे अक्सर चवंदा आहियूं असां कुझु कोन थियो। सची ॻाल्हि इहा आहे त उन्हनि मतिलबु हिकिड़ो फ़ख्रु लाइक़ु कमु कयो उन वक़्त में। जेको उन्हनि जो मयार हुयो डिबेट जो या ॻाल्हियूं रखण जो या जेको आहे सो शयुनि खे ॾिसण जो तमामु वॾो हुयो। बिल्कुलु। अच्छा इहो ॿुधाइजो त सर शाहनवाज़ जेको आहे भुट्टो ऐं अब्दुल्ला हारून खे असेंबली में अचण खां कीअं रोकियो वियो? इहा वॾी दिलचस्प कहाणी आहे। पहिरियों गवर्नर आहे उन ते सर लेंसल ग्राम ते वॾो इल्ज़ाम इहो हुयो त बाबा तूं जेका पार्टी खटी आई आहे मतिलबु जंहिंजूं सीटूं घणियूं आहिनि उन खां बजाए तो घटि सीटुनि माना 4 सीटुनि वारे खे तो हुकूमत ठाहिण जी जेको आहे सो इजाज़त ॾिनी आहे, त दावत ॾिनी आहे, हुननि खे ॾिनी कोन। असल में
सर शाहनवाज़ भुट्टो ऐं अब्दुल्ला हारून हा तमामु वॾियूं शख़्सियतूं हुया बिल्कुलु ऐं पावरफुल शख़्सियतूं हुया पंहिंजे वक़्त जूं हू बीठो अब्दुल्ला हारून साहिबु लियारी मां ऐं तव्हांखे ख़बर आहे त सर शाहनवाज़ भुट्टो लाड़काणे मां बिल्कुलु ऐं उनखे उतां जो जेको उन इलाइक़े जो माण्हू ई न हुयो ऐं शेख अब्दुल मजीद सिंधी जेको कन्वर्ट थियो हुयो उहो बेसिकली ठटे जो हुयो पर सबबु छा आहे सबबु इहो हो त असुलु झगड़ो हुयो खोड़े साहिब जो ऐं शाहनवाज़ भुट्टो जो सो उनखे हिननि छा कयो जो हूअं त ज़ाहिर आहे केरु न सुञाणे न जेको आहे सो सिंधी साहिब खे शेख अब्दुल मजीद खे लाड़काणे में पर छो त उन वक़्त में 1% 1 वोट न हुयो उन वक़्त में वोट उहो ॾींदो हो जेको ढल भरे सघे या पैसा मतिलबु ॾेई आबियानो ॾेई सघे आम माण्हू वोट न ॾींदो हुयो त उन करे जेको बि क्लास हुयो उहो ज़मींदारी क्लास हुयो जेको वोट ॾींदो पोइ उन में हीउ जेको 62 माण्हू हुयो उनखे हाराइण जे लाइ हिननि न जो चोटी जो ज़ोर ॾेई उनखे हाराए छॾियो ऐं सेम सिचुएशन जेका हिते अब्दुल्ला हारून साहिब सां कयूं ऐं उहे जेके लीडर हुया उन पार्टी जा उहे असेंबली में न अची सघिया ऐं बाक़ी जेको उनजा माण्हू जेके उहे असेंबली में अची विया अच्छा सिंध अगरि असां तव्हां खां पुछूं त कॾहिं ॿीहर आज़ाद सूबे जी हैसियत जेको आहे उहा हासिलु कयईं ऐं पोइ रिकॉर्ड छा थो ॿुधाए कहिड़ा किरदार जेके आहे उन वक़्तु उन में सरगर्म हुआ सिंध जेको सूबो त ज़ाहिर आहे 35 जे एक्ट में खां पोइ 36 में चूंडूं थियूं ऐं 37 में बाक़ाइदा असेंबली शुरू थी वई उन में जेके सिंध में बम्बई खां अलॻि जो जेको मामिलो हुयो उन में तमामु हिकिड़ी डिघी जिदोजहद हली हुई पहिरीं जिदोजहद जेका बम्बई जी सिंध जी बम्बई खां अलहदगी जी जेका थी हुई उहे हिंदू मुस्लमान गॾिजी हलाई हुई बाद में इहो थियो त हरचंद राय विशनदास जेको हुयो कराची में सो उहो पोइ बाद में पोइ हिते हटी वियो 2 ॼणा ॿिया पोइ हिते हटी विया हुननि जे चवण मुताबिक़ त असांखे बॉम्बे खां अलॻि थियणु न घुरिजे उनजे लाइ हुननि वटि पंहिंजा दलील हुआ असांजनि वटि वरी पंहिंजा दलील हुआ त बाबा न असांखे थियणु घुरिजे त असांखे मतिलबु तमामु डिघो हिकिड़ो हलियो हुन में काइदे आज़म साहिब बि आयो उन में उहे सभु शयूं थियूं बहरहाल हिकिड़ी अचीवमेंट थी वई त जेका सिंध जी जेका अलॻि हैसियत आहे बॉम्बे खां उहा हासिलु थी वई ऐं उन हासिलु थियण खां पोइ उन में जेके वॾियूं शख़्सियतूं उन वक़्त जे दौर जूं उहे साईं जी एम सईद आहे अब्दुल्ला हारून आहे पंहिंजो अच्छा इहा वॾी ॻाल्हि अथव त सिंध जी अलहदगी जो सभ खां वधीक जेको कमु आहे उहो शाहनवाज़ भुट्टे जो आहे ऐं बाक़ी त पोइ शयूं जेको आहे सो रहियूं आहिनि ऐं उनजे इन कम खे असांजा इलाही माण्हू इन करे नज़रअंदाज़ कंदा आहिनि त छो त उहो ज़ुल्फ़कार भुट्टे जो पीउ आहे ऐं जेको आहे सो उन जूं पंहिंजियूं हिकिड़ियूं शयूं आहिनि बहरहाल सभिनी जो पंहिंजो हिकिड़ो पंहिंजो किरदारु आहे पर हिन जो बि तमामु वॾो किरदारु आहे हुन में अच्छा छा इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त सर शाहनवाज़ भुट्टो जेको आहे जॾहिं बम्बई खां धार वारो जेको हलियो पिए त उन में उन्हनि पेश कई असेंबली में इहा ॻाल्हि हा उते न बॉम्बे में असेंबली में त बिल्कुलु उन्हनि पेश कई बिल्कुलु बिल्कुलु ऐं वॾी मज़े जी ॻाल्हि त जॾहिं इहो हलियो पए किसो त अब्दुल्ला हारून जेको तजवीज़ ॾिनी उहा ॾिनी त सिंध खे आज़ादु न कयो बल्कि हिन जो पंजाब सां मिलायो ऐं असां जेको आहे सो हुन में मिलूं ऐं उनखे आज़ादु हैसियत न मिलणु घुरिजे पर उनजे इन आइडिया सां बाक़ी माण्हू मुतफ़िक़ न थिया पर इलाही शयूं जेको मुसलसल हू इन ॻाल्हि जो वकील रहियो उन वटि उन जूं जेके सबबु हुआ उहे जेके बि हुजनि उहे डिस्कस करे सघजनि था पर हुन सां इतफ़ाक़ न कयूं पोइ सभिनी चयो त बाबा हिनखे अलहदा सूबो जेको करायो अच्छा अगरि पाण 1937 जी ॻाल्हि कयूं त जेको सिंध कानून साज़ असेंबली जी चूंडनि में कहिड़ी पार्टी जेकी आहे उहा सभ खां अॻिते आई ऐं उभरी इहा हिननि जी पार्टी हुई न सिंध यूनाइटेड पार्टी सॉरी हिन जी सर शाहनवाज़ भुट्टो ऐं जेके हिन इहे
सर अब्दुल्ला हारून इन जी जेका हुया उहे सभिनी खां वधीक वोट जेके हा चूंडिजी आया उहे चूंडिजी आया ॿी हुई पार्टी जेका आहे उहा हुई गुलाम सिंह हिदायतुल्ला जी बिल्कुलु ऐं गुलाम सिंह हिदायतुल्ला जी समूरी पार्टी खे सिर्फ़ु 4 सीटूं हुयूं सिंध असेंबली में पर लैंसल ग्राम जो आहे जेको आहे उहो हुनखे दावत ॾिनई हुननि खे दावत न ॾिनई ऐं पोइ उन वक़्त खां वठी जेको झेड़ो शुरू थियो न इक़्तिदार जो उन अॻिते हली सिंध जी रवायतुनि जा परखुचा उॾाए छॾिया मतिलबु पहिरियों जेको असेंबली जेका हली हुई असेंबली जा जेके पहिरियां ॾींहं हुआ पहिरियां 4 ॾींहं हुआ उन पहिरियनि 4 ॾींहंनि में जेको बि डिस्कशन थिया इट्स अ पार्ट ऑफ द हिस्ट्री ऐं कमाल जूं शयूं उन में जेके बुनियाद हुननि विधा उहे मतिलबु तव्हां अंदाज़ो लॻायो त भोजराज सेठ जेको आहे जेको स्पीकर थिए थो उहो नान मुस्लिम हुयो उनजे मुक़ाबले में केरु हुयो जेको सरसालाल भुट्टे खे हाराए आयो हुयो ऐं मुस्लिम हुयो पर ही असेंबली में जेका अंदरि में हुई उहा असेंबली में सभु एतिरा मतिलबु रिलीजन खां अलॻि थी करे उन्हनि पंहिंजे हिनखे हाराए छॾियो अच्छा ॿियो जेको उमेदवार हुयो उहो पीर लाई बख़्श साहिबु हुयो उन पंहिंजो विदड्रॉ इन करे कयो त बाबा मां स्पीकर जे चूंड में इन करे हिसो नथो वठां त जिन मूंसां वाइदो कयो उहे मूंखे वोट ॾींदा कोन सो इन करे मां हथु खणां बाक़ी वोट थियो हिन में त सिंधी मुस्लमाननि समूरनि जो समूरनि माना जेको अक्सरियत जंहिंजे करे उहो खटी वियो हिकु हिंदू खे जेको आहे सो हुननि स्पीकर चूंडियो पर शेख अब्दुल मजीद सिंधी खे न चूंडियो ऐं इहा उन वक़्त में तमामु वरी रोशन ख़्यालु ॻाल्हि हुई हाणे बि एग्ज़ाम्पल आहे त सिंध जो उहो सोच ऐं अंदाज़ जेको आहे उहो केॾो मतिलबु उन वक़्त में कमाल जो हुयो त हुननि इन लाइन्स ते न पियो सोचियो इहा ई सोच जी ॻाल्हि आहे त जॾहिं असांजो रिलीजन लेवल ते माण्हू सोचणु शुरू कयो उन ख़राबी उतां खां शुरू थी उहो 37 खां पोइ 38 जो ज़मानो जॾहिं अचे थो उतां खां पोइ बाक़ी मामला शुरू थिया पोइ शयूं बिगड़णु शुरू थियनि पोइ शयूं बिगड़णु शुरू थियूं छो त असल में जॾहिं तव्हां इन दौर ते 10 सालनि ते ॾिसंदव न सिंध जो फ़ाइदो कहिड़ो पियो त असल में हीउ झगड़ो जेको हुयो जेको मां सम्झंदो आहियां जेको हाणे हिन पढ़ण खां पोइ थो अचे त हीउ झगड़ो हुयो जागीरदार ज़मींदार क्लास ऐं वापारी ऐं जेको आहे सो बिज़नेसमैन जे विच में बिज़नेसमैन वापारी हुया हिंदू ऐं जागीरदार हुया मुस्लमान हाणे मुस्लमाननि जो असांजे जागीरदारनि जे दिमाग़ जो खनास हुयो त यार ज़मीन असांजी तमामु घणी माण्हू असांजा तमामु घणा राज असांजा ऐं पैसो हुननि वटि घणो आहे सो अच्छा इहो इल्ज़ाम इहो बि आहे मां अॼु मां ॻाल्हि कंदुसि त बाबा चवनि था त साईं सिंधी हिंदुनि खे पैसो आयो छो त हुननि जेको आहे सो व्याज ते सिंधी मुस्लमाननि जा ज़मीनुनि ते कब्ज़ो कयो इन जहिड़ो को कूड़ दुनिया में थी नथो सघे मिसाल मां अक्सर इहो ॿुधाईंदो आहियां फ्रेंच स्ट्रेटजिक स्टडीज़ जो डायरेक्टर जनरल आहे क्लाउडियो मार्कोविट्स उन पंहिंजे किताब में उहे समूरा ऐं ख़ुदि हिन में बि गवर्नरनि जेके ज़िक्र कया आहिनि इवन जेको आहे सो ॿी महाभारी जंग में जेका त गवर्नर लिखे थो हुनखे वायसराय खे त असांजा तमामु घणा वापारी जेके आहिनि उहे जापान में जेको आहे सो स्टक थी विया आहिनि फासी पिया आहिनि असांजी गवर्नमेंट सोचे थी त असां स्पेशल शिप हुन ॾे मोकिलियूं त जीअं हू वापसि अची सघनि मीन्स त हितां जो जेको हिंदू हुयो उहो लास पामास हेॾो होॾे उहे तव्हां मुल्कनि जा शहर जा नाला बि न ॿुधा हूंदा उन वक़्त में वेठा हुआ 1800 जे मतिलबु 1820 1815 माना इन दौर में उते विया हुआ हुननि समूरी महिनत करे उते पैसा हेॾे पिए मोकिलिया पोइ जेकॾहिं हितां जे अच्छा छो त हुनजो दुनिया सां वास्तु पिए पियो त हुनजो पंहिंजो सोचण जो अंदाज़ बि डिफरेंट थी वञे पियो ऐं ॿियूं शयूं बि थी वञनि त उन्हनि दौलत ईअं आंदी हिननि वांगुरु न कयो असांजे यारनि वांगुरु त बाबा जेको आहे ठीकु आहे मुंहिंजी जेकॾहिं आबादी ज़मीन जी थिए थी 50,000 मूंखे लॻे खपु ₹1,00,000 ऐं ₹1,00,000 जेकॾहिं तव्हां वञी वठंदो कंहिंखां बि इवन बैंक खां वठंदो त इंट्रस्ट त ॾियणो पवंदो सो पंहिंजा ख़र्च न घटाइबा ऐं मॉडर्न टेक्नोलॉजी में न वञिबो ऐं सोचण जो अंदाज़ न बदिलाइबो
बाक़ी समूरियूं जेकॾहिं ॻाल्हियूं ॾियणियूं उन जेका तनक़ीद करणी आहे उहो हिंदू ते मतिलबु सिंधी हिंदू ते करणी आहे छो त हुन वटि पैसो। अच्छा पाण ॻाल्हि कयूं सिंध जो जेको पहिरीं वज़ीर आला मुक़ररु थियो ग़ुलाम हुसैन अगरि आउं सही हुजां हिदायतुल्ला त उनजी मुक़ररी में जेको आहे उहो सियासी अदम इस्तकाम छो पैदा कयो वियो? असल में जेको डॉक्यूमेंट्स जेको रिवील कनि था त उहो उन में जेके न हाणे कांग्रेस हुनजी सपोर्ट न पई करे, कांग्रेस सपोर्ट न पई करे उन्हनि जी न। हाणे कीअं बि सिस्टम ठाहे लेंस ग्राम हुनखे ॾिनो त बाबा तूं हलाए। अच्छा जॾहिं इहा तमामु घणी सख़्तु तनक़ीद थी त तो हे कयो छा आहे त बाबा मतिलबु डेमोक्रेटिक वैल्यूज़ जे ख़िलाफ़ु तो कमु कयो आहे त पोइ जेको आहे सो ग्राम साहब जेको गवर्नर हुयो उहो आयो ऐं असेंबली में तकरीर कई हुई चए त यार मूं ते तनक़ीद थिए थी त मां जेको आहे सो अक़लियती पार्टी खे हुकूमत ठाहिण ॾिनी आहे पर अक्सरियती खे न ॾिनी आहे। ठीकु आहे तव्हांजी ॻाल्हि पर मूं गैर क़ानूनी कमु न आहे कयो। इट्स माई पावर, मूंखे अख़्तियार आहिनि। अच्छा उन वक़्त में गवर्नर खे अख़्तियार इहा हूंदा हुआ त इजलास जेको आहे सो ओचितो बंदि कराए छॾे। अच्छा कंहिंखे बि स्पीकर खे चए त फलाणे खे तक़रीर करणु न आहे ॾियणी करे सघे थो, माना टोटली कंट्रोल्ड हुयो। त उन में करे हुननि खे जेका एजेंडा हुई उन एजेंडा ते पियो जेको आहे सो हले पियो। अंग्रेज़नि जो जेको आहे सो ख़ासि तौर ते ग़ुलाम हुसैन हिदायतुल्ला जे सां नरम रवैयो हो ऐं उनखे उहो बहितर माण्हू सम्झंदा हुआ। अच्छा माना उनखे सपोर्ट बि कंदा हुआ उन दौर में। अच्छा अगरि असीं ॻाल्हि कयूं 1837 जी ज़ाहिर आहे असां 10 साल जेके पाकिस्तान जी आज़ादी खां 37 खां 47 जे विच में ई असांजी सॼी ॻाल्हि ॿोल आहे त सुवाल बि ज़ाहिर आहे उन ई हवाले सां आहिनि त 1937 में जेकी सिंध लेजिस्लेटिव असेंबली में पेश करण वारो पहिरियों बिल कहिड़ो हो? पहिरियों बिल हुयो पघारुनि जो। त जेके लेजिस्लेटर्स आहिनि इन्हनि जी पघारूं घणियूं हुजनि। अच्छा प्रीमियर जी माना वज़ीर आज़म उनजी पघार घणी हूंदी, वज़ीर जी घणी हूंदी, स्पेशल असिस्टेंट जी घणी हूंदी ऐं स्पीकर जी घणी हूंदी, डिप्टी स्पीकर जी घणी हूंदी ऐं जेके मेंबर्स आहिनि उन्हनि खे अलाउंस केतिरो मिलंदो। इहो जेको आहे सो हुनजो डिस्कशन हुयो। सही। अच्छा पर कांग्रेस जे मेंबरनि वज़ीरनि जी जेकी तजवीज़ कयल जेकी पघारनि जी मुखालफ़त छो कई? असल में हू चवनि पिया त जेको आहे हिननि खे तव्हां पघार पैसा ॾियो था एॾो वधाए छो था ॾियो, माना उन दौर में त तमामु वॾा पैसा हुआ न। ऐं पोइ हुननि इहा कई त बाबा पैसो बहरहाल जॾहिं तमामु घणो डिस्कस वधी वियो त पोइ ख़ुदि ग़ुलाम हुसैन हिदायतुल्ला हिन ॻाल्हि लाइ तयारु थियो त असां 500 जेको आहे सो पंहिंजा घटायूं था ऐं ईअं असां घटि पघार ते मतिलबु जेका इहो सिंध जी तारीख़ जो पहिरियों वाक़ियो अथव त हुन मतिलबु उहा असेंबली जंहिं जा वज़ीर ऐं वज़ीर आज़म पंहिंजूं पघारूं पाण घटायूं 1500 कयूं वञी पोइ वञी 1500 कयूं न त उन 1500 में छा शामिल हो? उन में हिन जो सभु हुयो। माना उन में पेट्रोल हुयो, उन में गाॾियूं हुयूं, उन में हिन जो पंहिंजो जेके ख़र्च थियनि था उहे हुया ईच एंड एवरीथिंग। उहे मतिलबु सेपरेट न हुया हुन खां, उन जे अंदरि ई सभु शयूं अंदरि में उहे सभु कुझु हुन में। ऐं पोइ वरी अगरि आउं तव्हां खां पुछां त ज़ाहिर आहे इहो त वज़ीरनि ऐं हुननि जो हो उन वक़्तु स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जो बि साॻियो ई अमाउंट हो या इन खां घटि हो? डिप्टी स्पीकर ऐं स्पीकर जे अमाउंट ते तमामु वॾो जोड़ो थियो असेंबली में। ऐं उन में अच्छा हीउ जेको अमाउंट मुक़ररु थियो न उहो गवर्नमेंट कयो हो त स्पीकर जी पघार बि 500-800 खां मथे न हुई, न एतिरी। उहो 500-800 उन दौर जा, हाणे जा तव्हां लखे रुपया सम्झो इलाही पैसा थियनि था त माना 800 रुपया जेको डिप्टी स्पीकर जो माना जेतिरी मुंहिंजी ॼाण आहे हुई, स्पीकर जी केतिरी हुई? स्पीकर जी जेका आहे उहा बि तक़रीबन इन जे अराउंड हुई, इन मतिलबु जेको मिनिस्टर्स हुआ या जेको आहे सो माना उहो बि हुन 1500 वारी हुन में हुआ। अच्छा कल साहब इहो ॿुधाइजो त एच के करपाने जेको करपलानी केरु हो ऐं सिंध जी तारीख़ में जेको आहे उहो छो अहम हो? उहो बेसिकली लीडर हुयो हिंदू कम्यूनिटी जो ऐं तमामु पढ़ियो लिखियो माण्हू ऐं हुन माण्हूअ जेके आहिनि जेके असेंबली जी जेके तव्हां तक़रीरूं पढ़ंदव हिन रिकॉर्ड मां कढी तव्हां हैरान थींदो त हू केॾो सुठो पढ़ियो लिखियो माण्हू हुयो। ऐं कृपलानी साहबु लीड पियो कयो हिंदू मतिलबु कांग्रेस चओसि या जेको बि हुनखे चओ हुनखे
ऐं बाक़ी हेॾे जेको आहे सो लीड पे कयो ॿिनि टिनि माण्हुनि हिते को हिकिड़ो न हुयो हिते जेको आहे सो गुलाम सिंह आज़ाद लाइ छो त लीडर ऑफ द हाउस हुयो ऐं उन सां गॾु गॾु जेको आहे सो साईं जी एम सईद हुयो साईं जेको आहे सो पंहिंजो खोड़ो साहिबु हुयो खोड़ो उन वक़्त में आस्ते आस्ते स्ट्रांग तरीन माण्हू थी रहियो हो उनजो असरु हुन खां मतिलबु शाहनवाज़ भुट्टो खे हराइण खां पोइ शाहनवाज़ भुट्टो त सिंध छॾे हलियो पियो पोइ पर उन मां खां पोइ जेको आहे सो जेको आयरन मैन जेके तव्हां चओ था सिंध जे पॉलिटिक्स जो उहो खोड़ो साहिबु सही बिल्कुलु अच्छा जेको अगरि पाण हिते ॻाल्हि कयूं सखर जी उनमें जेको मस्जिद मंज़िलगाह आहे या जेको साद बेलो आहे उनजो मसइलो छा हो ऐं उहो छो अहम हो अंग्रेज़ कामोरनि जो किरदारु छा थो नज़र अचे उन में इहा सिंध जे मां चवां थो त टर्निंग पॉइंट हुई सिंध जी मतिलबु बर्बादी जे तरफ़ वञण जी छो त उन वक़्तु ताईं जेके हिंदू वापारी हुआ या हिंदू हुआ उहे ॻोठनि में रहंदा हुआ उन्हनि जा घर बि ॻोठनि में हूंदा हुआ उन सां गॾु जेको आहे सो हूंदा पर हीउ वाक़ियो जेको थियो मस्जिद मंज़िलगाह जो जेको बाद में अच्छा इन दौरान मुस्लिम लीग ठही चुकी ऐं मुस्लिम लीग जा जेके लीडरशिप हुई साईं जी एम सईद हुयो अयूब खोड़ो वारा गुलाम पंहिंजो पंहिंजो सर अब्दुल्ला हारून हुयो इहे सभु चयो जेकॾहिं तव्हां ॾिसो न त अंग्रेज़ गवर्नर जा इन्हनि जे बारे में जेके राया आहिनि न उहे ॾाढा ॾुखिया आहिनि त हीउ केरु हुयो हीउ कीअं हुयो हिन जी तबियत कीअं हुई हीउ छा हुयो सर अब्दुल्ला हारून जे लाइ गवर्नर ॿुधाए थो वायसराय खे त अवल नंबर जो डिजणो ऐं मफ़ाद परस्त माण्हू आहे ऐं हिन जेको कुझु मतिलबु हिन महिल जेका हिन जी हैसियत आहे उहा सिर्फ़ु पैसे जे करे आहे ॿियो हिननि वटि का बि अजियत कोन्हे का अयूब खोड़े जे लाइ हुन चयो त हीउ वॾो शातिर क़िस्म जो माण्हू आहे ऐं हीउ जेको आहे मतिलबु क़ाबिले एतबार न आहे ऐं साईं जी एम सईद लाइ हुन लिखियो त ॾिंगो माण्हू आहे ऐं हीउ तमामु हीअ पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त उनखे मैनेज करे सघिजे थो हू शयूं मैनेज करे सघे थो सो मतिलबु इहो आहे ईअं ई सर गुलाम सिंह हिदायतुल्ला जे बारे में बि हुनजो चवणो त बाबा ॻाल्हि इहा आहे त हीउ माण्हू जेको आहे छो त वकील अदालतुनि जे हवाले सां हिनजो बैकग्राउंड आहे ऐं बॉम्बे असेंबली में बि रहियो आहे त हीउ थोरो घणो काफ़ी एवरेज जेको सिंधी आहे उन खां थोरो मथे थो सोचे बिल्कुलु माना उन दौर में अच्छा उन दौर जी ज़ाहिर आहे ॻाल्हि बि कंदासीं तंहिं में सिंध में तसदुद जा जेके वाक़िया बि नज़र आया असांखे ऐं सिंध के सियासी समाजी ऐं लाॻापन ते कहिड़ा असर पिया हुनजा जॾहिं हीअ सभु शयूं हिकिड़ो ॻाल्हि सुवालु रहिजी वियो विच में उहो हुयो जेको तव्हां मस्जिद मंज़िलगाह जी ॻाल्हि उहा मंज़िलगाह जी जो इहो मसइलो हुयो त लास्ट में हिकिड़ो ख़त अथव जेको हुनखे गवर्नर चए थो वज़ीर आला मतिलबु हुनखे वायसराय खे त हाणे जॾहिं इहो सूरताल ख़तमु थी वई आहे हिकिड़ी ॻाल्हि त वाज़िह थी वई त मस्जिद मंज़िलगाह बेसिकली कोई इशू ई कोन हुयो मुस्लिम लीग सिर्फ़ु पाण खे मज़बूत करण जे लाइ मुस्लमाननि में पंहिंजी जाइ ठाहिण जे लाइ इहो समूरो वाक़ियो करायो ऐं उनजो ॿियो सबबु इहो त हू कंहिं बि तरह सां अला बख़्श उमिरि जी जेका आहे वज़ारत आला ख़तमु करणु पिया चाहिनि बसि ॿियो कुझु बि कोन हो हाणे उन में जेको सखर में जेको कुझु थियो उहो मतिलबु त पहिरियों दफ़ो सिंध जे तारीख़ में अॻ में बि थिया हूंदा पर मतिलबु जेका असांजे वेझो जेका हिस्ट्री आहे उन में एॾो टकराउ सिंधी हिंदू ऐं सिंधी मुस्लमान जो न रहियो ऐं हिन में असल में टकराउ शुरू किथां थियो उहो शुरू थियो बेसिकली कन्वर्जन जे हवाले सां त उहो भरचुंडी जा पीर जेके आहिनि उहे उते उन वक़्त में बि हिननि खे इतराज़ हो त यार हीउ कहिड़ो तरीक़ो आहे तव्हांजो मतिलबु तव्हां कन्वर्जन करे था हीअं था कयो मतिलबु हीउ को तरीक़ो बहरहाल हिननि जी पंहिंजी रिज़र्वेशन्स हुयूं पोइ हीउ जेको आहे सो उनजो वॾो पुटु जेको आहे
जेको आहे सो आयो शक्कर उते हिननि जी कुझु हिंदू माण्हुनि सां तूं छा थी पोइ छा थियो त हिननि फ़ैसिलो कयो त इन जो पलाउ कीअं कयूं उनजे पलाउ करण जे लाइ हिननि जेको आहे सो बाक़ी लश्करकशी कई ऐं हैदराबाद में मतिलबु जेके सखर जा जेके वाक़िया हुआ गवर्नर जेको लिखियो आहे त पीसा पघारे जे हवाले सां त पीसा पघारे जे जेके असांखे गिरफ़्तारियूं करणियूं आहिनि उन लाइ असांखे मुख़बरी जेको आहे उहो भरचुड़ी जा पेर करे ॾींदा आहिनि अच्छा इंटरेस्टिंग ॻाल्हि आहे ऐं उन में इहो बि हुयो त पीसाब खे जॾहिं हुननि चयो त बाबा हिते मस्जिद मंज़िलगाह जे मामले ते तव्हां मुस्लमाननि जो साथ ॾियो या कीअं त पीसाब जो तमामु वॾो कमु हुयो त हुन चयो न असां हिन में न पवंदासीं हू लातालुक थी ॿाहिरि थी वेरियो ऐं केतिरनि मामलनि ते हुन पंहिंजो तहफ़ुज़ बि कयो उन्हनि माण्हुनि जो ऐं इहो उन वक़्त में वाइस डिसीशन हुयो पीसाब वग़ैरह जो ऐं हुन हिकिड़ो सिंध जे उन मज़हबी इख़्तिलाफ़नि जे बावजूदि हुन हिकिड़ो डिसीशन कयो त मां हिन गंद में पवण लाइ तयारु न आहियां हीअ अंग्रेज़ मञनि था त उहो जेको आहे सो साईं जॾहिं हिन खां मदद घुरी वई त हिन इनकार कयो त मां न कंदुसि ऐं इहा सभिनी खे ख़बर आहे त उन वक़्त में जेकॾहिं हिस्टोरियन जेके आहिनि उनखे ख़बर आहे पर हिकिड़ी ॻाल्हि हिन किताब में असांजी इम्पोर्टेंट आहे की त बाक़ी असां ॿुधण ॻाल्हियूं था कयूं न ही डॉक्यूमेंट्स लिखियल आहिनि तव्हां हिन खां डिनाई नथा करे सघो पहिरियों दफ़ो असां सम्झूं था त बाबा इन रिटन जेका आहे गवर्नर जेके माना रिपोर्ट्स मोकिलियूं उन में हीअ शयूं आहिनि उन में हवाला ॾेई सघो था जेको वणी करे सघो था सो उहो जेको उन खां पोइ जेका सूरत हाल बिगड़ी त पोइ बाक़ी जेको आहे सिंध जे वॾेर खे क्लास जो हिक ॿिए जूं टंगूं छिकणियूं हिक ॿिए जो जेको आहे सो मामूली ॻाल्हियुनि ते जेको आहे सो पंहिंजूं वज़ारतूं डराइणियूं ऐं जेको आहे डिस्टेबलाइज़ पर इन 10 सालनि में तव्हां सिंध में का बि स्टेबलाइज़ गवर्नमेंट न ॾिसंदव इहो खोड़ो या इन खां अॻु में जेको आहे सो गुलाम सिंह हिदायतुल्लाह पंहिंजो अलाबख्श सूबरो साहिबु वरी जेको आहे सो ॿिया मुख़्तलिफ़ ईअं वेंदा रुॻो मतिलबु ईअं रहंदी रही आहे 10 सालनि में भाई तव्हां जेकॾहिं हुकूमत मतिलबु चूंडूं थियणियूं आहिनि 5 सालनि में ऐं तव्हां ॿी महामारी जंग माना सेकेंड वर्ल्ड वॉर जे करे तव्हां जेको आहे सो चूंडियूं डिले करे छॾियूं ऐं उनखां पर हीउ हिकिड़ो तरीक़ो आहे तव्हां पंहिंजो हिकिड़ो मतिलबु रुॻो पंहिंजी अच्छा मुंहिंजे जेको कॉन्ट्रेक्ट मिलियो आहे इरीगेशन जो मुंहिंजे माण्हू खे न मिलियो आहे इन करे असांजी मुखालफ़त कंदासीं इहो मामिलो अच्छा तव्हां ज़ाहिर आहे ॻाल्हि हींअर तशदुद जा जेके वाक़िया नज़र आया सिंध में पाण अगरि सखर जी ॻाल्हि कयूं तव्हां मूंखे दुरुस्त कजो त उन वक़्तु जेकी आबादी हुई उहा 70,000 जे क़रीब हुई ऐं उन में जेको 40,000 जेके आहे उहे हिंदू हुआ ऐं हीअ जेकी ॻाल्हि तव्हां हींअर मंज़िल मस्जिद गाह वारी कई त उन जे साम्हूं जेको आहे साध बेलो ठीकु आहे त छा इहा जेको वापार वारी तव्हां ॻाल्हि कई उन ते जंग न छुड़ियल हुई मां पहिरियों चयो न त हीउ बेसिकली ॿिनि टिनि शयुनि जो मुरकब हुयो इहो वाक़ियो हिकु त जागीरदार ऐं ताजर जो जहिड़ो हुयो ऐं ॿी ॻाल्हि इहा त रुॻो ईअं न हुयो त जेको आहे सो जेको हीउ झगड़ो थियो उन झगड़े में रुॻो मतिलबु हिकु या ॿ माण्हू मुलविज़ हुजनि ऐं हुनजी हीअ पूरी स्ट्रेटजी हुई स्ट्रेटजी त जेको आहे हुननि कयो ऐं उन अच्छा इन में इहो थियो त जेको हिंदू निकिरी आयो न ॻोठनि मां ऐं शहरनि में पियो ॿी ॻाल्हि इहा तव्हां जेको चयो न सखर में हिंदू अक़लियत में न हुआ सिटी में मुस्लमान अक़लियत में हुआ हिंदू न हुआ अच्छा कंहिं बि शहर में हिंदू अक़लियत में न हुआ इवन कराची हैदराबाद या ॿिया जेके बि हुन में तव्हां ॾिसंदव हुन में लिखी आहे त अक्सरियत में न शहरनि में बाक़ी ॿारनि में मुस्लमाननि जी अक्सरियत हुई ओवरऑल सूबे में मुस्लमाननि जी अक्सरियत हुई बाक़ी हिंदुनि जी जेको आहे सो शहरनि में अक्सरियत हुई इन में जेको आहे सो सखर में जेके सूरत हाल हुई उहा इहा हुई हाणे इन जे करे जेके हिंदू छॾे विया ॻोठनि में के शहरनि ॾे विया हाणे ख़बर अथव उतो पोयां मसइलो कहिड़ो थियो पोयां मसइलो थियो गवर्नर लिखियो त बाबा हीअ त जेके मुस्लमान वॾेरा ऐं जेके माण्हू आहिनि इहे त परेशान थी विया छो त उते दुकान बंदि थी विया उते वापारु बंदि थी वियो उते होलसेल जो कारोबार बंदि थी वियो हाणे कनि छा पोइ वरी हे मेड़ियूं वठी विया आहिनि उन्हनि ॾे
जेके जेके ॻोठ मां निकिता आहिनि जिन जिन अच्छा ॻोठनि मां अवा महिरबानी कयो यार वापसि अचो वापसि अचो ऐं पोइ उन्हनि खे इलाजु कराए जेके जेके वापसि थी सघिया उहे वापसि उन्हनि खे वठी आया तव्हांखे कुझु बि कोन था चऊं पिया ऐं जेको आहे सो जेको वॾो वॾो वाक़ियो थियो उहो वाक़ियो थियो इन जो बाक़ी त थिया ई थिया शखर शहर में ॿियो वॾो वाक़ियो थियो जेको भरचुंडी वारनि कयो उहो कयो गोसड़जी में गोसड़जी में हिक ई ॾींहं ते जेको आहे सो हुन घटि में घटि नज़र में 14 माण्हू मारिया हिंदुनि अच्छा जा घरनि मां कढी मारियऊं उन्हनि खे सो इहो आहे मामिलो पर उन खां बहरहाल उन्हनि खे जॾहिं शहरनि में आया वरी वापसि वञूं पर पोइ त ज़ाहिर आहे जॾहिं उन्हनि जी दिलि टुटी पई त पोइ उहो त घणो वक़्तु न पिया रही सघनि इहो सूरत हाल थी ईअं ई हिंदू जेको आहे सो असांजे ॻोठनि मां ॿाहिरि निकितो ऐं जेको आहे सो उन खां लाताड़ित थी वियो अच्छा पोइ उन्हनि हुन वक़्त में लॾ पलाण थी हुई हा न हे काफ़ी हिंदुनि जी लॾ पलाण हिकिड़ी न थी आहे ॿ दफ़ा थी आहे हिकु उन वक़्त में जॾहिं मस्जिद मंज़िलगाह जो वाक़ियो ॿियो 1947 1947 में थी सही अच्छा बरतानवी अगरि गवर्नर जे कहिड़े तरीक़नि सां सिंध जी सूबाई सियासत ते कंट्रोल करण जी कोशिशि कई बरतानवे जो अक्सर जेको अच्छा मिसाल जी ॻाल्हि 1938 में जेको हिकिड़ो मोकिले थो डिस्पेच उन में हू चए थो त असां सिंध में मुस्लिम लीग जूं ऑफिसूं खोलायूं आहिनि ऐं पोइ लिस्ट ॾिनी छो इन जे करे जो असां कांग्रेस खे सबक़ु सेखारणु चाहियूं था त हुन जीअं असांजी वर्ल्ड वॉर 2 में मुखालफ़त कई आहे त असां जेको आहे हुनजे साथ कयूं हाणे अंदाज़ो लॻायो त कीअं हुननि पेट्रोनाइज़ पिए कयो कीअं जेको आहे हिननि शयुनि खे अॻियां पिए वधायो सिंध जी सियासत में तव्हांखे हिन में ईअं नज़र न ईंदो को हीउ मतिलबु नज़र मतिलबु हुन में डायरेक्ट एक्टिव किरदारु अदा कनि था पर हुन जी पॉलिसीज़ अहिड़ियूं हुयूं जो उन पॉलिसीज़ जेको आहे जेकॾहिं असांजा ॿई धुरियूं हिंदू या मुस्लिम थोरे होश खां कमु वठनि हा त हू हिन सिंध खे तमामु वॾो अॻे अॻिते वधाए सघिया पए छो त ज़मीन जेकॾहिं हिते मुस्लमान वटि हुई त पूरी दुनिया जो वापारु हिंदुनि वटि हुयो हिक ॿिए जे लाइ सपोर्टिव थी सघिया पए अच्छा काई साहब इहो ॿुधाइजो त ॿोली जो जेको कहिड़ो मसइलो सिंधी असेंबली में बरतानवी इख़्तियारनि विच में तकरार जो सबबु बणियो उहो इहो थियो त इहो उन्हनि जो जेके रूल ऑफ बिज़नेस आहिनि उन में रूल ऑफ बिज़नेस जेके तइ थियल आहे उन में इहो थियल आहे त जेका अंग्रेज़ी मतिलबु ऑफिशियल लैंग्वेज हूंदी ऐं उहो सिंधी में ॻाल्हाए सघे थो जंहिंखे अंग्रेज़ी न ईंदी ऐं जंहिंखे अंग्रेज़ी नथी अचे उनजे लाइ तव्हां जेको अंग्रेज़ी में तकरीर करे थो उनजी ट्रांसलेशन तव्हां उनखे ॾींदव त हीअ तकरीर जेको आहे सो मतिलबु थियो आहे थियो ईअं जो पहिरें ॾींहं ते ई जॾहिं जेको आहे सो तकरीरूं जेको आहे सो शुरू माना इलेक्शन थियण खां पोइ ॿिए ॾींहुं पहिरियों ॾींहुं इजलास जेको पहिरियों इजलास हलियो उहो हलियो ई 4 ॾींहं हुयो ऐं उन में अप्रैल में पहिरियों इजलास थियो हुयो ऐं उन में जॾहिं जेको आहे सो हिननि ॻाल्हाइणु शुरू कयो त साईं डी एम सैयद उथी सिंधी में तकरीर कई त एतिराज़ु कंहिं कयो ख़बर अथव एतिराज़ु कयो खोड़े साहब स्पीकर खे चयईं त ही छा साईं हे त जेको आहे सो अंग्रेज़ी में हिनखे चए थी सिंधी में छो थो ॻाल्हाए त हुनजो जेको भोज सिंह हुयो हुनखे हिनखे हलणु ॾिनो त बाबा जी भली हले अच्छा पोइ वरी ॿियो हिकिड़ो ईअं पोइ सिंधी में सभिनी तकरीरूं शुरू कयूं पर इहा हक़ीक़त आहे माना मूं पढ़ियो आहे जेतिरो थोरो किताब तव्हांजो उन में इहो आहे त हुन में त जेको असेंबली जो स्पीकर हो उन जी वॾी कोशिशि हूंदी हुई त जेकी मादरी ॿोली आहे उन में ॻाल्हायो वञे हालांकि हू उन असेंबली में इहो बि हुन एतिराफ़ कयो त आउं खुली करे नथो चवां पर तव्हां जेको आहे उनखे करे सघो था माना इहा हक़ीक़त आहे इन ते गवर्नर जेको आहे सो स्पीकर खे गवर्नर हाउस में घुरायो जी छा थो करे तूं मतिलबु बाबा ही असेंबली जो रूल ऑफ बिज़नेस जे ख़िलाफ़ थो वञी पियो ऐं ज़ाहिर आहे जंहिंखे नथी अचे उहा ॿी ॻाल्हि आहे जिनखे अचे थी तव्हां उनखे बि चओ था सिंधी में ॻाल्हाए चई मां हैरान आहियां ऐं मां अञा ताईं परेशान इहो आहियां त उहो मां वटि उथी वञी हुन वरी पाण सिंधी में ॻाल्हाइणु शुरू कयो ऐं उन में पाण सिंधी में ॻाल्हाइणु शुरू कयो ऐं ॿियो इहो थियो त जेको अयूब अच्छा पोइ हिकिड़ो प्रोफेसर हुयो
हिंदू हुयो सखर जो, हा नालो मूंखे हींअर ज़हन ते न आहे, उहो MA इंग्लिश हुयो। हा जॾहिं उनजो अंग्रेज़ी सिंधी में ॻाल्हाइणु शुरू कयो त अयूब खोड़ो वरी ॿीहरो थी पियो हम्म त साईं हीअ त वरी साईं सिंधी मतिलबु उस्तादी आहे, मतिलबु हीअ त पाण MA जो MA आहे अंग्रेज़ी में, पर पोइ बि सिंधी में छो थो ॻाल्हाए? हा पोइ उन ते स्पीकर अयूब खोड़े खे पटी दॿ, हा तूं घड़ी घड़ी छो थो पत कोड़े उथी पवे जेको आहे सो हा मां तूं ॻाल्हाइण ॾे जेको आहे सो हुनखे। त इहो जेको आहे सो मामिलो थियो, पर इहो रिज़ॉल्व करे छॾियो माना उन पंहिंजे हाणे हुननि अच्छा इहा दांह मोकिली जेको आहे सो गवर्नर वायसराय खे, त हीउ जेको आहे सो मामिलो एॾो संगीन थी वियो आहे जो मूंखे जेको आहे सो ॿोली जो पोइ पर पोइ कुझु न पिया करे सघनि, छो त पोइ रूल बिज़नेस ई बदिलाए छॾिया हुननि। सही। अच्छा हिकु लेटर में पीर इलाही बख़्श जे घर में फायरिंग ऐं मौत जो ज़िक्र आहे, ॿुधो आहे त उहो कहिड़ो वाक़ियो तव्हां बयानु असांखे करे ॿुधायो त उहो छा हो? उनजी हिन गवर्नर लिखियो आहे, हुनखे ॿुधाए पियो त पीर साहिबु उन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में एजुकेशन जो मिनिस्टर हुयो या कंहिंजे माना वज़ीर हुयो पाण में, त पीर इलाही बख़्श पाण हा वज़ीर हो। हा त उनजे घर में फायरिंग थी हा ऐं उनजी घरवारी जेका आहे उहा मरी वई। चयो इहो वियो जॾहिं ॿाहिरि केस कयो त हीअ जेका आहे उहा पंहिंजे हथों गोली लॻी आहे हिनखे, उहा माना पंहिंजे ई साफ़ पैर कंदे सां या पंहिंजे हिसाब सां उहो कयो अथई, पर चई त मां इन सां मुतमिन न आहियां, ऐं पर FIR जेका कटी आहे उहा ॿिए तरीक़े जी कटी आहे, पर मूंखे लॻे थो त हीउ मर्डर आहे, पर इहो सिर्फ़ु ॿुधाए थो, पर उनजे लाइ माना हू ॿियो को एक्शन नथो खणे त बाबा ठीकु आहे तव्हां जेकॾहिं पई आहे त ॿी तरह कयो, पोइ इन मां पीर इलाही बख़्श पाण खे आज़ादु करायो। अच्छा काज़ी साहब इहो ॿुधाइजो त रिपोर्ट में हिकु तासुर इहो बि मिले थो त पीर पागारो सूर्या बादशाह जेके चऊं था ॻाल्हियुनि में मुज़ाकरात जो ख़्वाहिशमंद बि हो। न रुॻो ख़्वाहिशमंद हुयो, पर हा अक्सर माण्हुनि खे ख़बर न आहे, या इवन मूंखे मूंखे ख़बर न, जेसिताईं डॉक्यूमेंट न पढ़िया हुआ न पढ़िया। हा सही। त गवर्नर पंहिंजे डॉक्यूमेंट में लिखे थो त पीर साहिबु पागारो मूं वटि आयो ऐं गुलाम हुसैन हिदायतुल्लाह जी मार्फत आयो। अच्छा अच्छा गुलाम हुसैन हिदायतुल्लाह अक्सर पीर साहिबु पागारे जी हिमायत कंदो रहंदो हो, अंग्रेज़नि खे चवंदो रहंदो हो त यार हिनखे तव्हां संभालियो ऐं जेको आहे हिनखे मैनेज कयो, हिनखे हीउ अहिड़ो ख़राबु माण्हू न आहे जो तव्हां जेको आहे हिन सां तव्हां ईअं था कयो, इन करे अंग्रेज़ हुन सां कॾहिं कॾहिं कावड़जी बि पवंदा हुआ हिदायतुल्लाह सां। पोइ हुनखे हू जॾहिं ॿ दफ़ा जेको आहे सो जेको गवर्नर हाउस में वियो पीर साहिबु पागारो, पहिरें ॾींहुं जेको हिन रिपोर्ट मोकिले थो न उहो रुॻो हुनजी एड्रेसिंग ते मोकिले पियो, माना हीअ ईअं ई आयो आहे जीअं त को शहज़ादो हुजे या जेको आहे सो तमामु वॾो जेको आहे सो बादशाह माण्हू हूंदो आहे, जीअं माना उन ड्रेस में आयो आहे, उन तरीक़े सां आयो आहे, ऐं तमामु सुठी ॻाल्हि ॿोल थी हुन सां, ॿियो तमामु तामरी ॻाल्हियूं कयूं, ऐं हुन इन ॻाल्हि जी यकीन दहानी कराई त मां को बि अहिड़ो क़दम न खणण लाइ तयारु न आहियां जंहिंसां अंग्रेज़ सरकार खे को मसइलो पैदा थिए। ॿी रिपोर्ट में चए थो त अॼु जॾहिं आयो पीर साहिबु पागारो त उन सां वञा वधीक डिस्कस थियूं ॻाल्हियूं, ऐं इहो तइ थियो त बाबा तूं महिरबानी करे कराची खां ॿाहिरि न वेंदे ऐं कराची में ई रहंदे, ऐं पीर साहिबु पागारे न रुॻो एग्री कयो बल्कि इहो बि चयो त मां तव्हांखे वार फंड में पैसा बि ॾींदुसि। उहो अमाउंट बि लिखियलु आहे हुन में त घणो अमाउंट लाइ हुन एग्री कयो, पर ॾिनई कोन हुन, बाद में ज़ाहिर आहे हिननि जा मामला घणा बिगड़जी विया। सो पीर साहिबु पागारो जो ज़ाहिर आहे ॻाल्हियुनि जो हुयो उहो त बाबा ॻाल्हियूं थियणु घुरिजनि, अंग्रेज़नि जो पंहिंजा शर्त शुरू था, पीर साहिब जा पंहिंजा हुआ, पर इन विच में जेको विच वारो माण्हू हो उहो गुलाम हुसैन हिदायतुल्लाह हुयो। पर बदकिस्मती इहा आहे त उन ई माण्हू जेको इन ॻाल्हि में ब्रिज जो कमु करे पियो, बम धमाके में रेलवे में उनजो पुटु वॾो मरी वियो ऐं उहो हुरन कयो। सो ज़ाहिर आहे हुनखे ख़बर त न, ट्रेन खे हुनखे उॾाइणो हुयो, ट्रेन जेको आहे सो हुन में थियो। सो इहा सूरत हाल ईअं रही त पीर साहिब जो हुननि सां मुलाक़ातूं रहियूं, हुन सां नेगोशिएशन्स रहियूं, ऐं पोइ बाद में जेको आहे सो उहे कंटिन्यू न थी सघियूं, जंहिंजे करे मामला समूरा बिगड़जी विया। अच्छा हुर तहरीक दौरान कुझु औरतुनि जी गिरफ़्तारी जो बि पिणु ज़िक्र मिले थो न उन्हनि लेटर उन में रिपोर्ट्स में,
उन्हनि बाबति ॿुधायो थो वञे त केरु उनमें ख़बर नथी पए तव्हां खां असां पुछंदासीं त उहो केरु हुयूं ऐं उन्हनि ते कहिड़ा इल्ज़ाम हुआ उन्हनि ते बेसिकली दहशतगर्दी जा इल्ज़ाम हुआ त हुन जेको आहे सो ब्रिटिश आर्मी या उनजी सरकारी जेके मिल्कियतूं आहिनि उन्हनि खे नुक़सानु पहुचाए थी या जेके बाग़ी वेठा आहिनि ॿेलनि में या किथे बि उन्हनि खे हीअ असलो बि सप्लाई कनि थियूं त ऐं जेको आहे सो उनखे खाधो ऐं ॿियूं ज़रूरत सामान सप्लाई कनि थियूं नाला उन्हनि जा वठण जा आहिनि पर मूंखे हींअर यादि न आहिनि सची ॻाल्हि इहा आहे उन मूं पढ़िया ऐं उहे मौजूदु हूंदा आहिनि पर हींअर मूंखे उहे ज़हन में न आहिनि त मतिलबु केतिरा आहिनि उहे नाला जेको आहे सो असां ॾेई सघूं था त बाबा जेको आहे सो उन्हनि गिरफ़्तारी बि थी बल्कि उन्हनि जेको आहे सो किन खे सज़ाऊं बि मिलियूं कंसंट्रेशन कैम्प जीअं जर्मनी में हूंदी हुई त वाड़े छॾियो सभिनी खे ईअं वरी सिंध में अंग्रेज़नि लोढ़ा क़ाइमु कया हुआ जंहिंमें रुॻो सभिनी हुरनि खे बंदि करे छॾींदा हुआ जिन खे ॿाहिरि निकिरण जी इजाज़त न हूंदी हुई तमामु घणो तकलीफ़ ॾींदड़ जेको आहे सो अमल उहो ऐं सची ॻाल्हि इहा आहे मुस्लिम लीग जी अक्सीरियत में हूंदे हुर एक्ट पास थियो छो पास थियणु ॾिनो ऐं उहो हुर एक्ट जेको आहे सो रिपील ई न थियो छो भई मतिलबु हुरनि बाद में पीर साहब पघारो जेको हुयो हुन पीर साहब पघारे जे हवाले सां त उन खणी जेके बि तब्दीलियूं आंदियूं वॾी ॻाल्हि इहा त पीर साहब पारे खे शहादत खां पोइ पीर साहब सूर्य बादशाह जी शहादत खां पोइ मिल्कियत समूरी जो समूरी इंडियन गवर्नमेंट पंहिंजे कंट्रोल में वठी छॾी समूरी ज़मीनूं समूरा मिल्कियतूं समूरी मतिलबु जायूं हे हो इते गवर्नर जेको आहे न उहो अटकी पियो हुननि सां हुन लिखियो वायसराय खे त ईअं मुमकिन न आहे त असां जेको आहे सिंध जे जेके ज़मीनूं आहिनि या जेको मिल्कियतूं आहिनि उहे फेडरल गवर्नमेंट असां खां ज़ोरी खसे ऐं हली वञे न असां इहो न ॾींदासीं असांखे इहो न रुॻो वापसि कयो पर असां जेको आहे सो हिन में उनखे तव्हांजो इंटरफेरेंस बि नथा चाहियूं उहो छाजे करे उहो इन करे त जेके पीर साहब जे ॿ पुट आहिनि असां उन्हनि खे इहा समूरी जेका आमदनी थींदी उन आमदनी जे ज़रिए असां उन्हनि खे लंदन में एजुकेशन लाइ मोकिलींदासीं ऐं असां उन्हनि खे ईअं ई करण था चाहियूं जीअं आगा ख़ान आहे अच्छा उन दौर में अगरि असीं ॻाल्हि कयूं त अख़बारनि ते सख़्तु निगरानी बि थींदी हुई ऐं उन्हनि ते जुर्मानो बि लॻंदो हो ऐं उहे कहिड़ा वाक़िया हुआ जिन ते अख़बारुनि जो कंट्रोल कयो वेंदो हो ऐं उहे किथां किथां जेके आहिनि उहे शाया थींदियूं मोस्टली जेके अख़बारूं निकिरंदियूं हुयूं उहो कराची मां निकिरंदियूं हुयूं हैदराबाद मां निकिरंदियूं हुयूं पर घणो तइदादु कराची मां हुयो ऐं बाक़ी जेको आहे सो हैदराबाद लाड़काणो हिकिड़ी ॿी बि इम्पॉर्टेंट ॻाल्हि इहा आहे त उन वक़्त में असांजो जेको जागीरदार तबिको हुयो या ज़मीनदार हुआ उन्हनि मीडिया जी इम्पॉर्टेंस खे तमामु घणो सम्झो हुयो हर ज़मीनदार खे पंहिंजी अख़बार हुई अच्छा साईं जी एम सिंध खे पंहिंजी अख़बार हुई जेको आहे सो खोड़े साहिब खे हिकु न 3 अख़बारूं हुयूं ऐं जेको आहे सो ग़ुलाम हुसैन हिदायतुल्ला खे पंहिंजी अख़बार हुई पीर साहब मतिलबु हर माण्हू जेको हुयो उनजो हुयो उनखे पंहिंजियूं पंहिंजियूं अख़बारूं हुयूं पर उहे हिन मयार जूं न आहिनि जेके तव्हां हाणे अख़बार जी सम्झो था पर उन वक़्त में जेके बि अख़बारुनि जो मयार थी सघे पए उहो सभिनी खे जेको आहे सो मतिलबु पंहिंजी मीडिया जूं इहो हुयूं अंग्रेज़नि जो जेको सभ खां वॾो कंसर्न हुयो उहो हुयो त तव्हां जेको हिते अंदरूनी मामले ते हुन सां परवाह ई न हूंदी हुई तव्हां जेको आहे सो बाक़ी मामिलो इहो आहे जॾहिं वर्ल्ड वार जे हवाले सां ॻाल्हि हलंदी ऐं ॿियनि मतिलबु फोर्सिस जी ॻाल्हि थींदी त तव्हां जेको आहे सो उन ते मुहतात रहो ऐं ख़ासि तौर ते इहो बि चवनि था त बाबा रिलीजियसली जेके बि मतिलबु तव्हां हिकिड़ो मामले खे बाहि ते उतारियो था ईअं न हलंदो पोइ उन्हनि तमामु सख़्तु क़िस्म जा कानून जेके आहिनि इंडिया एक्ट जेको आहे सहाफ़त में आयो ऐं हर रिपोर्ट में लिखियलु आहे त असां हिन हफ़्ते में 15 ॾींहंनि में कंहिं अख़बार जे ख़िलाफ़ु जेको नोटिस न जारी कयो वरी ॿिए हफ़्ते में कंदा असां हिन फलाणे फलाणे ते जे ख़िलाफ़ु जारी कयोसीं ऐं उनजो जेको आहे सो उन रीज़न इहो हो ऐं उनखे फाइन एतिरो लॻो ऐं ईअं थियो उहो थियो जेको माना उन वक़्तु इहो जेको जुर्मानो लॻंदो हो न उहो कहिड़े बेस ते लॻंदो उहो फ़ैसिलो कंदो हो न मैजिस्ट्रेट
मैजिस्ट्रेट फ़ैसिलो कंदो जीअं एस्ट सोरले साहब हुयो जंहिं ते किताबु लिखियो हा उन शाह लतीफ़ बिट उहो हैदराबाद जो जेको आहे सो हुयो जेको आहे सो DC हुयो त उन जेको आहे सो वटि केस वियो छो त उन परसराम साहब जेको आहे सो हिकिड़ो लिखियो अॻियां अॾनि वटि पोयां सिर संभाया त हुननि चयो त इहे साईं छा आहे कंहिंजो आहे चई जेको आहे सो हीअ त क़तलगिरी जी त थोरो जेको आहे सो तरजीह ॾे खणो जोज़ गिराम थी बराबरि बंदि करे छॾियो उहो वीचारो को 4 साल 3 साल सज़ा खाई आयो माना उन दौर में ॿोली ऐं जेको हूंदो उन ते बि जुर्माना ईंदा हुआ हालत इहा थी पोइ बाद में छॾियईं सवरली खे जॾहिं इहा ॻाल्हि कन खुलिया त बाबा हिन जो तर्जुमो इहो न आहे जेको तो सम्झो आहे सम्झो आहे हाणे ॿी ॻाल्हि आहे पोइ हुन घिरी वियो सफ़ा शाह लतीफ़ जी शाइरी में हुनजे पैगाम ते हुन पॉलिटिकल एस्पेक्ट से ऐं पोइ जहिड़ो किताबु हुन माण्हू लिखियो मां नथो सम्झां त कंहिं ॿिए लिखी सघे उहो अच्छा रिपोर्ट में हिकिड़ो बार बार नारायण दास पेजर में हड़तालुनि जो ज़िक्र आहे अचे थो न त उहो केरु हुआ उहो बेसिकली हो जेको आहे सो हिंदू पर असल में उहो मज़दूर लीडर हुयो ऐं मज़दूरनि जे जेको आहे सो नुमाइंदगी कंदो हो असेंबली में अच्छा असेंबली जे अंदरि मज़दूरनि जी नुमाइंदगी कंदो पर उहो एॾो एक्टिव हुयो जो माना सम्झो त मतिलबु ऐं ॿियो ट्रेड यूनियन्स एतिरियूं मज़बूत हुयूं उहा डाक यूनियन माना शिप वारी हुजे ऐं सीमेंट फैक्ट्री वारियूं हुजनि या ॿियूं जेके हुजनि उहा इवन गदा गाॾनि वारियूं ॿिए हो ट्राम जेके आहिनि उन यूनियन जूं जेके आहिनि ट्राम जो जेके मुलाज़िमनि जी यूनियन हे हो सभिनी में ई हूंदो हर ॿिए जे मतिलबु थोरे ॾींहुं मामले ते जेको आहे सो हुन हे हड़ताल करायो बीठो हूंदो उनजे करे हिन जे लाइ घणो प्रॉब्लम थींदो यार हिनखे कीअं कयूं पोइ ख़बर अथव हिनखे काउंटर करण लाइ कयो छा पोइ काउंटर करण जे लाइ ॿियो उहा छो त हुन ॾे टिल्ट पई करे न कांग्रेस ॾे पोइ मुस्लिम लीग छा कयो जो यूसुफ हारून खे चयूं त तूं जेको आहे मज़दूरनि जी यूनियन ठाहे अरबपति माण्हू आहे तूं कीअं यूनियन ठाहे पोइ हुन ठाही पर खटी न सघियो पर पोइ जेको आहे सो पोइते थी वियो हुन में उहा यूनियन ठाही न पोर्ट ते पोर्ट लेबर यूनियन जी बिल्कुलु अच्छा मुस्लिम लीग में करप्शन जो पिणु ज़िक्र आहे ऐं ख़ुदि क़ाइदे आज़म उन जी शिकायत करे रहिया हुआ उहो कहिड़ो मामिलो गवर्नर लिखियो पियो त जेको पंहिंजे वायसराय खे ॾाढो मतिलबु रियली हिस्ट्री जो तमामु वॾो वाक़ियो आहे चयईं गवर्नर साहिबु लिखे थो त मूंखे जनाह आयो मूं वटि तमामु मौजूदा हालतुनि ते कचहरी वचहरी थी हू पंहिंजे मुस्लिम लीग पार्टी जेके सिंध असेंबली में आहे उन ते ॾाढो तपियलु आहे हू हुनखे कंहिं बि माण्हू खे पसंदि कोन थो करे ऐं मूंखे चई यार इहे एॾा करप्ट आहिनि जो मां चाहियां त इहे समूरी असेंबली 7 लख में ख़रीद करे सघां थो त जेको आहे सो चई गवर्नर चयो त मां चयोमांसि जना साहिबु क़ीमत थोरी तो वधीक लॻाए छॾी आहे तूं मूंखे चई त इन सस्ते अघ में बि मां तोखे माना ख़रीद करे ॾियां थो इहा कहिड़ी ॻाल्हि थो करे माना इहो माना लेवल हुई असांजी माण्हू हिकु लेवल उहा आई जेका 37 में हिननि जो उथणु हुयो ॿी लेवल इहा वञी पहुती जो हू जेको आहे सो मामूली ॻाल्हि ते पाण सां अटकी पावर जे नशे में या ॿियनि शयुनि में मतिलबु एवरेजली गवर्नर लिखंदो आहे त सिंधी में हिकु ॿिए सिंधी माण्हू खे करप्ट करण में तमामु वॾी महारत आहे हुनजी पंहिंजी ऑब्ज़र्वेशन आहे न सो हीअ जेके आहिनि उहे मतिलबु हुनजा जेके राया आहिनि केतिरनि शयुनि में जेको आहे सो मतिलबु हू बाइस बि आहिनि मिसाल अलाबख्श सूमरे जी शहादत जॾहिं थी त उन्हनि वाक़ई खे हिननि लिफ्ट ई न कराई रुॻो इहो लिखियो त अलाबख्श साहिबु जेको आहे सो क़तलु थी वियो आहे शिकारपुर में पर इहो जेको आहे न पाण में जेके आहिनि उहे वॾेरनि जो ज़मीनुनि ते टकराव थींदो रहंदो आहे हिन करे हा इहे प्रीमियर आहे यार उहो क़तलु थी वियो आहे अच्छा पोइ वरी जेको हुनजो ज़िक्र थो थिए न उहो पोइ खोड़े जे मथां उहो बीह था वञनि न ऐं खोड़े चए थो त बाबा हीउ खोड़ो भली अदालतुनि मां निकिरी वेंदो पर हीउ मुलविज़ आहे हू लिखनि था हुन में पर हाणे उहे जेके सभु शयूं जेके आहिनि न उहे हाणे तारीख़ जो हिसो आहिनि अच्छा गवर्नर जूं रिपोर्टूं
हिकु ई वक़्तु क़ीमती जानिबदार तारीख़ी ज़रिया छो थियूं सम्झियूं वञनि? ॾिसो न तारीख़ी त इन हिसाब सां आहिनि त उहो 37 खां वठी जेको आहे सो उहे ऑफिशियल रिकॉर्ड आहिनि ऐं जानिबदार इन हिसाब सां त ज़ाहिर आहे गवर्नर जेको वीचारे पंहिंजी ॻाल्हि कंदो त उहो केतिरनि शयुनि में बाहिस थी वेंदो पर मूं महसूसु कयो आहे त अक्सर मामलनि ते हू जॾहिं रिपोर्ट करे थो त ॾाढो ईमानदाराना तरीक़े सां कयो अथऊं। मिसाल जेकॾहिं हिकिड़ो गवर्नर वञे थो लिखे थो पंहिंजे गवर्नर त मां अॼुकल्ह ठटे जे सामूंडी इलाइक़े ते चकर ते आहियां हमडो छो त मूंखे हिते जेको आहे सो आयो आहियां मूंखे तक़रीबन हफ़्तो थियो आहे मां हैरान आहियां त हिते जेका तबाही ईंदी मुस्तक़बिल में तव्हां ॿुधिजो हुनजा वर्ड अॼु बि लिखियलु अथव हुन में त जेका मां ॾिसां थो त हिन वक़्त में जेका हिन एरिया में तबाही ईंदी उहो मिसाल जॾहिं त असां मथे बेराजिस ठाहियूं था ऐं उनजो तमामु वॾो असरु जेको आहे उहो हितां जे माण्हुनि ते पवणो आहे। मुंहिंजी तजवीज़ आहे त जेके बि हितां जा आबादगार आहिनि जेके सामूंडी एरिया जा उन्हनि खे अल्टरनेट तौर ते बेराजिस एरिया में ज़मीन ॾियो त जीअं हीअ बर्बादु थिए त हू किथे बीह सघनि आबाद कनि। इहो छा था सम्झो मतिलबु हू माण्हू इन वक़्त में उहा अञा तजवीज़ जेका आहे उहा क़ाबिले अमल आहे जेकॾहिं हू करे सघनि था। मतिलबु हीअ अंग्रेज़ हुयो न मुस्लमान त न हो सिंधी त कोन हो माना हुन जॾहिं पंहिंजी जेका राय ॾिए थो उहो इन हिसाब सां ॾिए थो ऐं जेको बोर्ड जे हिसाब सां जेको बोर्ड जेका 42 जी बोर्ड आहे न उहा उन जे बारे में बि हिननि तमामु तफ़सील सां लिखियो आहे भई हीअ जेको शयूं आहिनि उहो शयूं आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि इहा त जेको 47 जो जेको आख़िरी दौरु आहे न हाणे हीअ ॻाल्हि तमामु वॾी इम्पॉर्टेंट आहे उहा इहा त असां चवंदा आहियूं त बाबा अंग्रेज़नि असांखे को बि मौक़ो फ़राहम न कयो ऐं असांखे मजबूरन जेको आहे सो मतिलबु हिकिड़े मुल्क में शामिलु थियणो पियो पर मार्च कॾहिं मार्च 1947 पोइ पाकिस्तान ठहण में अगस्त में घणा ॾींहं आहिनि घणा महीना आहिनि 3-4 महीना गवर्नर जी रिपोर्ट लिखियलु आहे पंहिंजो हुनखे चए थो वायसराय खे त असांखे ख़बर न आहे त पाकिस्तान जी कॉन्स्टिट्यूशन असेंबली ठहे या न ठहे पर असां प्लान बी बि ठाहियो आहे प्लान बी बि ऐं उन हिसाब सां मुंहिंजी जना साहब सां ॻाल्हि ॿोल बि थी आहे ऐं जना साहब कंडीशनल एग्री बि आहे त जेकॾहिं पाकिस्तान जी कॉन्स्टिट्यूशन असेंबली ठहण में देरि थी लॻे त असां सिंध खे इंडिपेंडेंट करण लाइ तयारु आहियूं ऐं असां उनखे पंहिंजूं सभु जो शयूं ऐं असां सिंध कॉन्स्टिट्यूशन असेंबली ठाहींदासीं इन जे लाइ कमु हिकिड़ो करिणो पवंदो उहो असां हिकिड़ो मूं ड्राफ्ट ठाहियो आहे उहो ड्राफ्ट नथो मिले पैसा ड्राफ्ट ठाहियो आहे ऐं उनखे जे लाइ सिंध असेंबली में वञी सिर्फ़ु सिंध असेंबली असांखे ॿुधाईंदी त असां जेको आहे सो इंडिपेंडेंट रहणु चाहियूं था असां उनखे सभु कुझु कंदासीं। हाणे मूंखे ॿुधायो उते वञी वरी बि हिननि जेको आहे सो मतिलबु डिसीशन कयो त असां पाकिस्तान में वञूं था। इन खां वधीक पाकिस्तान लाइ क़ुर्बानी कहिड़ी थी सघे थी जॾहिं तव्हांखे कंडीशन इहा बि ॾिनी वई हुजे त बाबा तव्हां आज़ादु रहणु चाहियो त रहो न बाबा असां पाकिस्तान में वेंदासीं माना पाकिस्तान सां कमिटमेंट हुई न उतां जे माण्हुनि जी। अॼु असांजे मथां शक जी निगाह ॾिसां ॾिठो थो वञे त बाबा हे जेको आहे सो इंडिया जा एजेंट फिलाण ॿियूं जेके शयूं अड़े बाबा ठाहिण वारा असां रिकॉर्ड लॻो पियो आहे भला ॿुधायो पंजाब जी असेंबली में सरदार शौकत आयाज़ जी 2 कलाक जी तकरीर पई आहे पाकिस्तान जे ख़िलाफ़ हिनखे न ठाहिणु घुरिजे इहो जेको आहे सो नुक़सानु ॾींदो उहो ठीकु हिते जेके जेको आहे मुसलसल पाकिस्तान लाइ जदोजहद कनि पिया उहे नाक़ाबिल एतबार आहिनि। सो ॿुधाइण जो मक़सदु इहो त इहो मौक़ो अंग्रेज़नि ॾिनो ठीकु आहे हुनजो प्लानिंग कुझु बि हुजे पर हुननि इहो त बाबा आर्मी कीअं हूंदी बॉर्डर फोर्स कीअं हूंदी ऐं जेको आहे सो ॿिया बजटिंग कीअं हूंदी ईच एंड एवरीथिंग हिननि जेको आहे सो हुन में ज़िक्र कयो आहे। गवर्नर इहो बि लिखियो आहे त हीअ जेका उन में साईं जेम्स जो नालो न लिखियो आहे ऐं न उनखे घणी लिफ्टी न कराई आहे इन करारदाद खे मुंहिंजो त हीअ जेका करारदाद अचानक अॼु आई आहे ऐं उहा करारदाद जेका आहे उहा चवनि था मुस्लमाननि खे अलॻि मुल्क घुरिजे ऐं पर हीअ जेको आहे स्पीकर जेका आहे उहा आउट ऑफ द वे वञी ॾिनी आहे हुनजो टाइम ई न हो हुनखे ॾियणो ई न हुयो पर हाणे ॾेई छॾी आहे हुन त जेको आहे सो मां बि विच में छो पवां ठीकु आहे हलो सही जेको थियो हाणे उन वक़्त में 3 ॼणा जेको आहे सो उनजी अपोज़िशन में हुआ
47 में 40 खां मथे पोज़ीशन में हुआ इन करे उन ज़िक्र न कंदा आहिनि जेको आहे सो इहे जेको आहे सो छा थियो त हाणे ख़ैर उहो उन जो मक़सदु इहो आहे सिंध जा माण्हू पाकिस्तान खे जेको आहे सो शौरी तौर ते क़बूलु करे उनजे लाइ जिदोजहद करे हिन ॻाल्हि ते पहुता हाणे उहो उन्हनि पंहिंजो उहो मौक़िफ़ छॾे ॾिनो त असां इहो था चऊं त जॾहिं असां जॾहिं तारीख़ लिखूं त नेगेटिव पॉज़िटिव जेके बि शयूं आहिनि असांखे उन नज़र में रखणी पवंदियूं ऐं इवन जॾहिं गवर्नर हिकिड़ो लिखे थो त बाबा हीअ जेके नई माइग्रेशन शुरू थी आहे अच्छा हीअ जेको तव्हांजो जेको आहे न बिहार कॉलोनी लियारी में इहो बिहार कॉलोनी लियारी में बिहारी साईं GM सैयद वञी उतां वठी आयो ऐं उनजे लाइ स्पेशल ठही हुई ऐं उते जेको आहे सो हुनखे पनाह ॾियण जे लाइ छो त हुते घणा झगड़ा थी विया उनखे असां था हुनखे पनाह ॾियूं सो बिहार कॉलोनी उनजी बुनियाद ते ठही पोइ जेका माइग्रेशन शुरू थी उन माइग्रेशन में जेके माण्हू आया उनजे बारे में जेका गवर्नर रिपोर्ट मोकिली आहे उन एॾो मतिलबु हिकिड़ी अजीब क़िस्म जी अजीब न बल्कि रियलिस्टिक बाबा हुतां जेके बि आया आहिनि KMC जी मिल्कियतुनि ते कब्ज़ा करणु शुरू कया अथनि ऐं जेको आहे सो पंहिंजी हिननि अलॻि जेको आहे सो मूवमेंट करणु शुरू कई आहे मां अच्छा मां ॿिनि शयुनि ते मां तव्हांजो टाइम वठंदुसि हिकिड़ो इहो त हुन लिखियो त जेके नवां अचनि था उन्हनि हितां जे आयल माण्हुनि जी कयल महिमान नवाज़ी जो इंतिहाई ग़लति फ़ाइदो वरितो आहे ऐं हू उनजे क़दुरु नथा कनि इहो गवर्नर लिखियो हुनखे ऐं इंग्लिश गवर्नर आहे ॿियो जेको कराची खे सिंध खां अलहदी वारो मामिलो आहे कराची खे सिंध खां जॾहिं अलहदी वारो मामिलो थियो त गवर्नर इहो तव्हां हैरान थींदो त साईं मिस्टर जनाह बि इन जी हिमायती हुयो ऐं अयूब खोड़े खे चयो आई त बाबा तव्हां पंहिंजे स्टैंड ते बरक़रार रहिजांइ ऐं कराची सिंध जो हिसो ई रहे पाकिस्तान जो हिसो त हूंदी पाकिस्तान जो जेको आहे सो कैपिटल बि रहे पर हुजे सिंध में पर हिननि चयो त न अलॻि कयो सिंध खां अलॻि करे पाकिस्तान जो कैपिटल कयो इन ते जेका रिपोर्ट मोकिली आहे न हुन चयो त बाबा ॻाल्हि इहा आहे त इहो कीअं मुमकिन आहे त तव्हां जेको आहे सो सिंध खे खां कराची खे माना अलॻि करे सघो था ईअं मुमकिन इहो त थियण ई न घुरिजे ऐं ॿी ॻाल्हि आहे जेकॾहिं फेडरल गवर्नमेंट खे पंहिंजी सेक्रेटरीट ठाहिणी आहे फेडरल गवर्नमेंट ठाहिणी आहे त गडाफ खां मथे जी ज़मीन पई आहे असां उन्हनि खे निशानदेही कई आहे त उते वञी जेको आहे सो पंहिंजी कैपिटल ठाहियो पर हीअं न ठाहियो उन वक़्तु जे गवर्नर मुखालफ़त कई त बाबा त तव्हां कराची खे सिंध खां अलॻि न कयो त जॾहिं हिन क़िस्म जी सूरत ऐं ॿी ॻाल्हि उन वक़्त जी हालत इहा आहे मां तमामु किताब 1000 पेजनि जो आहे न इलाही शयूं जेके असांखे मतिलबु ज़ाहिरा कुझु यादि बीहनि थियूं कुझु जेको आहे सो विसरी थी वञनि पियूं जॾहिं सेकेंड वर्ल्ड वॉर में जॾहिं फ़ौजियूं हिते आयूं ऐं हीअ कैंटोनमेंट बोर्ड कराची में ठहिया न उहो उन दौर में ठहिया ऐं KMC खां आरज़ी ज़मीन वरिती वई आहे ऐं उन में जॾहिं अमेरिकन फ़ौजी आया हुआ त हिकिड़े अमेरिकन फ़ौजी मलीर में हिकु उतां जे माण्हू खे मारे विधो उन माण्हू खे माना फ़ौजी खे जेको आहे सो जे लाइ एॾो एहतजाज थियो कराची में जो आख़िर ब्रिटिश गवर्नमेंट खे अमेरिकी फ़ौजी खे गिरफ़्तार करिणो पियो ऐं जेको आहे सो ऐं इहा तहरीक वरी सिंध असेंबली में आई सिंध असेंबली में फ़ौजियुनि जेके ब्रिटिशर फ़ौजी हुआ या जेको आहे सो अमेरिकी की फ़ौजी हुआ उन्हनि ते एॾी शदीद तनक़ीद थियल आहे त मां चवां थो त मुमकिन न आहे इहा माना उन वक़्त जी अवेयरनेस हुई न उन्हनि जी पंहिंजे माण्हुनि सां ऐं ॿी ॻाल्हि हुननि अंग्रेज़नि जो बि इहो हो त जॾहिं कंहिं फ़ौजीअ गैर क़ानूनी कमु कयो आहे त हुनखे सज़ा ॾियो त गवर्नर जेको आहे आख़िर में जॾहिं शहीद मतिलबु अलाह बख़्श शहीद थियण खां अॻु में गवर्नर हुनखे मोकिलियो त गवर्नर मूं ॾे आयो अलाह बख़्श उन वक़्तु प्रीमियर हुयो माना वज़ीर आला हुयो त वज़ीर आज़म हुयो त अची मूं ॾे आयो त मूं हुनखे चयो मुंहिंजो यार सभु मुस्लिम लीग तुंहिंजी कढ पइजी विया आहिनि तूं ख़ुदा जा बंदा वञी कंहिं मस्जिद में निमाज़ त पढ़ त जीअं कल्ह जेको आहे सो माण्हू जेको आहे तोखे ॾिसनि त सही पर तूं मुस्लिम लीग में आहे माना मुस्लमान आहीं या छा त हुन जवाबु ॾिनोसि त इहो त मां कतई न कंदुसि चई छो न कंदे चई इन करे न कंदुसि त इहे मुस्लिम लीगी जेके फैनेटिक्स आहिनि इहे मूंखे मारे छॾींदा माना पंहिंजे क़त्ल जो इतलाउ हू पंहिंजी ज़िंदगी में उन वक़्तु गवर्नर खे ॾेई वियो द पार्ट ऑफ द हिस्ट्री
वरी महिरबानी काज़ी साहब, तव्हां वक़्तु ॾिनो असांजे प्रोग्राम में, ऐं ॾाढियूं सुठियूं असां तारीख़ जे हवाले सां, इन्हनि 10 सालनि जे हवाले सां असां ॾाढी सुठी, सॼो किताब त न पर हुन जा जेके ख़ासि पहलू या ख़ासि अहिड़ा वाक़िया हुआ उन्हनि खे असां कोशिशि कई आहे त थोरो समराइज़ कयूं ऐं उन ते ॻाल्हायूं ऐं ॻाल्हायो बि आहे। त वॾी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, असां जेको आहे किताब जे हवाले सां सॼी असांजी डिस्कशन हुई 1937 खां वठी 47 ताईं, उन दौर में छा थियो, असेंबलियुनि में छा थियो, हुर जमायत जेकी आहे उन जो हवालो बि आयो, ऐं ॿोली जे हवाले सां बि आयो, जेको फ़साद थिया हुआ उन वक़्त में उन ते बि असांजी ॻाल्हि ॿोल थी, ऐं मस्जिद मंज़िल गाह जे बि हवाले सां तव्हांखे ॼाण मिली। त हिन प्रोग्राम मां पंहिंजी होस्ट फ़हमीदा रियाज़ खे इजाज़त ॾिजो। वरी कंहिं नए प्रोग्राम सां, नए जेको आहे टॉपिक सां वरी मिलंदासीं। अला भाई।